हिकिड़े भेरे संदन घरवारी चए थी पई सचे साईं खे, साईं सतराम दास साहब खे, साईं उन्हनि ॾींहंनि में रवाज हुया सोन जा गहना ग़रीब परिवार में घटि पाइण जो हुयो, चांदी जो थोरो कोई छिलो ऐं कोई कननि में या कड़ी पाइण। त हिकिड़े भेरे वेनती करनि जी साईं मूंखे कड़ी त पारायो। त विनोद में चइनिसि था पुट जो नालो वॾे जो दयालो हुयो, दयाले मां कड़ियूं छल दुश्मन खे बि न पाइनि, इहो छा थी घुरे पई। चई साईं मां त कड़ी चांदी जी घुरां थी, ॿांह जंग में पारायो। चई छो इन ख़्याल में पई आहियां। चई माण्हू चवनि था भगत जे घर वारे कड़ी बि कान थी। चई जीअं साईं रखे जहिड़े हाल में उहो ई ठीकु आहे। भक्ति जो कोई पैसो अंगीकार कंदा कोन हा, पंहिंजे जीवन गुज़रा निर्वाह मां। ऐं उन भक्ति जे प्रताप करे जेका सैकड़े संगत उते ईंदी हुई, चंड मल्हाइबो हो, उहो सॼो पंहिंजे उन ग़रीबी गुज़र जे भंडारे मां उन कुनी मां ई जेका थिए उन कुनी मां ई 50 100 हज़ार खाई वञे। इहा निर्लोभ निष्कामता जी शक्ति जो प्रताप हुयो भगत साहब में। श्री राम मुंहिंजी प्यारी संगत, सचा संत असांजा बसि ईअं टपड़ी ते वेठा और टपड़ी जे मथे कनि त हेठां कई कड़ियूं पयूं आहिनि, नंदी पई वहे। चवनि जेका तोखे वणे सदाईं खण तूं। मथो टेके। इहा सिर्फ़ु रौदास जी कथा न आहे जंहिंखे 400 वरे थी आहे, पर अॼु असांजी 100 वरे जी कथा आहे। इहा निर्लोभता जी। फ़क़ीर अचे थो दुकान ते सौदो धंधो 10 आने जो आहे। फ़क़ीर अचे थो साईं मूंखे 5 रुपया ॾियो। साईं बैठक में वेठा आहिनि, चइनिसि था भाई रामन वञो दुकान ते वञो, उन टपड़ी खे मथे खणो, 5 रुपया वञी करे खणी करे फ़क़ीर खे ॾे। वियो जे 5 रुपया काथो अचनि, सौदो ई 10 आने जो थींदो, उन मां दम गुज़र थींदो हो। मोटी आयो, चए साईं पैसा त कोन्हनि। चई बाबा फ़क़ीर घुरे थो, तूं वरी ॾिस वञी, वरी वञे त बि कोन। नेठि साईं उथिया पाण। चए चङो टपड़ी मथे खण। टपड़ी मथे खणे 5 रुपया पिया खणी करे फ़क़ीर खे ॾिनो। श्री राम। साली न खाली साईं भगत साहब खे केतिरनि चयो भगत साहब तूं झोलियूं करे जिन फ़क़ीरनि खे ॾे तो वञी करे नशा पता कनि था, हे तूं छा थो करे। गीता में भॻवानु चयो आहे तव्हां पात्र खे दान ॾियो। संत चयो बसि मां हिकिड़ो ई अखर पढ़ियो आहियां, मुंहिंजो साईं जे नाले ते सिर ॾिनल आहे। बसि असांजे अॼु ताईं बि सिंध में इहो रवाजु आहे। हिते ॾाढो घटि आहे इहो रवाजु, पर उते ॾाढो इहो रवाजु आहे जो कोई बि फ़क़ीर साम्हूं ईंदो साईं जो नालो करे घुरंदो, साईं जे नाले ते ॾे, साईं जे नाले ते ॾे। बसि मां पंहिंजे साईं जे नाले खे ॾियां थो। स्वामी विवेकानंद साहब चयो शेवा जे लक्ष्य में 21 सुफ़ा स्वामी विवेकानंद लिखिया आहिनि। चयो जेको तुंहिंजे अॻियां हथु खणी झले थो, असहाय निर्धन बेवाहो ग़रीब घुरजाऊ, तूं ईअं सम्झ मां भॻवान जे हथ में ॾियां थो। उहो जॾहिं आहे असहाय, उनजो मोट तोखे छा मिलंदी, उनजी मोट तोखे भॻवानु ॾींदो। तूं उहो ख़ाली हथु मोट न खाए। बसि तूं असहायनि खे जी सहायता कर, तोखे ईश्वर फल ॾींदो। ऐं कॾहिं मन में मतां इहो भावना रखें त मां कंहिंजी सहायता कयां थो। इहो भुल में बि अखर तुंहिंजे मन में न अचे, जंहिंखे सिंधी में मदद चइबो आहे। असां मदद जी महिरबानी मन में न मनायूं। ज़रूरी इहो शब्द ठहियो आहे, पर असांजे धार्मिक दृष्टिकोण में मदद जो शब्द ई कोन्हे, शेवा जो शब्द आहे। शेवा कयो, असांखे जीवन शेवा लाइ मिलियो आहे और निष्काम शेवा करे सफल कयूं। हर संसारी जीव खे माया और मान जी घुर्ज रहे थी। माया कमाए थो, वरी माया जे कमाइण खां पोइ उन मान जे लाइ उन माया खे लुटाए थो। इहे ॿई जीवन जा लक्ष्य आहिनि संसारी जीव जा। पर कोई बि समाज में जेकॾहिं शेवा करे थो त कोई सचो सत्संगी हूंदो, जंहिंखे का संतनि जी रहमत हूंदी, अंदर में नाम हूंदुसि, जो उहो जीव निर्माण थी सघंदो आहे। जो कॾहिं माया जी घुर्ज न अथसि त फिर बि मान जी ज़रूरु घुर्ज हूंदसि। केतिरनि अहिड़नि समाज सेवकनि खे ॾिठो वियो जो कुझु ढरा थी विया समाज शेवा खां, पुछण ते जवाबु मिलियो असांजी मान्यता कान थी थिए, शेवा छा कयूं। न बाबा, पोइ इहो त अहंकार पैदा थियो, मान मिले मां शेवा कयां। न, कम शेवा न ॾींदो आहे, शेवा जो मालिक फल ॾींदो आहे जंहिं हीअ आज्ञा कई आहे। कारखाने में जंहिं मिल में कमु कंदासीं असां उन्हनि जो कम जो फल मालिक ॾींदो, कमु न ॾींदो आहे।
या असांजी भुल आहे त जंहिंजी असां मदद कयूं उहो ई असांजी महिरबानी मने, न पोइ असां सही लक्ष्य खे सम्झो ई न आहे शेवा जो। असांजो संत कंवरराम साहब निर्मोल रही करे और सुखमनी साहब में साहब ने तुक चई कहिड़ी जीव खे अहंकार ऐं विकार ॿई नाश कनि था, पतित कनि था। विकारनि खां बची रहे जीव, पर जेकॾहिं शुभ कर्म करे थो त उन में बि अहंकार पैदा थिए थो। जनमण जो चक्कर ॿिन्ही में रहे थो, हो लोह जा ज़ंजीर हो सोन जा। पर साहब ने सुठी थ्योरी बताई, सर्व धर्म मह श्रेष्ठ धर्म, हर को नाम जप निर्मल कर्म। तू हरि जो नाले खे हृदय में रखी करके माना तू समर्पण भाव तू ही करें थो, तू ही सब कुछ आहे, हे भी तू आ, जग भी तू आ, शेवा भी तुंहिंजी आ, सब कुछ तू आ। बस इहा भावना धारे करके मन में उन जो सिमरण करे जेकॾहिं तूं कर्म कंदे त उहे कर्म तुंहिंजो निर्मल बणबो। निर्मल कर्म ॿियो कोई कोन थींदो आहे, कोई निर्मल कर्म थिए, पर कर्म निर्मल थिए उहो ईअं थींदो जॾहिं मन में नाम जपींदो और कर्म कंदो त उहो कर्म निर्मल बणिजी वेंदो। श्री राम। तंहिं लाइ हिते भगत साहिब जिन जेको भॼन कयो त जेकी मुख मां निकितो उन्हनि पंहिंजे कननि बि ॿुधो, वरी उहे शब्द कननि जे द्वारा अंदरि वञी करके मन उन खे ग्रहण करे, इन खे चइबो आहे भॼन। वात मां निकिता पर उहे आवाज़ ॿियनि जे लाइ थी विया ऐं पाण खे उन जो मन इस्तेमालु न करे तो भॼन न थियो, उहा भगत थी वई। पर संत छा कयो, भक्ति न कयईं, भगत साहब बणियो जो निर्लोभ रहियो, बसि हुन लोभ खे बंदि ॾेई छॾियो। संत कंवरराम साहब सेठ हिकिड़ो जरवारनि में 500 रुपया खणी अची अॻियां रखियो। जीअं रखे साईं हे जाॾे बि हलायो। संत वटि पंहिंजा खाता ठहियल हूंदा हुआ, कोई गांयुनि जे लाइ ॾींदो हो, कोई कन्याउनि जे लाइ। झोली खां सवाइ अलॻि बि अहिड़ा के माण्हू हूंदा जेके साईं खे पैसा ॾेई वेंदा। उन्हनि जो वज़ीर सां भाई मंगरराम उन वटि इहो खातो रखियलु हूंदो हो। साईं हे काथे गऊशाला हुजे त उन में ॾिजो, साईं हे कन्याउनि जे दान में जो जहिड़ी जंहिंजी भावना। कोई जर्नल ॾेई छॾींदो, साईं हे धर्म खाते काॾे बि ॾिजो तव्हां वञी करे। छो जो दुई लोचन सर्वाना विद्वानन त्रे लोचनन सप्त लोचन धर्माना ज्ञानी अनंत लोचनन। 2 अखियूं सभिनी खे थींदियूं आहिनि, पर धर्मात्मा पुरुषनि खे 7 अखियूं थींदियूं आहिनि ॾिसण जूं त कहिड़ो कहिड़ो पात्र आहे, कंहिंखे कीअं ॾियणो आहे। सो विद्वान खे 3 अखियूं और धर्मात्मा खे 7 अखियूं और ब्रह्म ज्ञानी त पाण परमेश्वर आहे। मुंहिंजा प्यारा, संत खे उहा दृष्टि हुई। जीअं रखियो सेठ साईं जाॾे हलायो, अञा बसि खिण गुज़री, मथां हिकिड़ो सूरदास अची बीठो। साईं मूंखे ॾियो। संत उन गोथरी खे खोले करे उन मां चाराना कढाए करके उन फ़क़ीर खे ॾिना। तो सेठ चई थो विझे साईं रुपयो खणी ॾियोसि, तो संतनि इशारो ॾिनोसि, हथु ॾिनोसि। हिकु त इहा गुस्ताखी कयईं, जॾहिं हवाले करे ॾिने त संत जहिड़े नमूने हलाइनि, पर वधीक न चयऊंसि। उहो सेठ रहियो। शाम थी, उहा 500 रुपए जी थैली हिन खां हथ सां खणायो। शहर खां ॿाहिरों आया। उहो सूरदास शहर जे ॿाहिरों रहंदो हो। साम्हूं ॾेखारियोसि उन झूपड़े जो घर त हिंदोरे में वेठो आहे और घरवारी उनखे हिंदोरे में लोॾे रही आहे। बाबा ने हे दृश्य बि ॾिसी हल, जंहिंखे असां चारान ॾिनासीं, हे उहो सूरदास थी। घुमंदे फिरदे 2 घरनि सफ़ेद पोशनि जे घर में साईं जन आया। उहे पैसा उते पूरा कराए करके 500 ई रुपया उन सेठ जे हथां ई ऐं पंहिंजी जाइ ते मोटी आया। मोटी अची करे पुछऊंसि, प्यारा जंहिंखे असां इहे पैसा ॾिनासीं उहे एतिरे पैसनि जे लाइक़ु हुया जंहिंखे असां चारान ॾिनासीं? एतिरो हिकु सूरदास ऐं छड़ी घरवारी अथसि, एतिरो ख़ुशि लॻा पिया आहिनि, उहो एतिरे जे लाइक़ु हुयो या रुपए जे? ऐं जंहिं सफ़ेद पुरुषनि खे जेतिरनि जा वीचारनि जा ॿारड़ा गृहस्थी ऐं उन्हनि खे केतिरी घुर्ज हुई जेका असांखे ॾियणी हुई, इहो इन जे कारण करके कयोसीं। इहा संतनि में वॾी दृष्टि रहंदी आहे। कोई सेठ लॾुनि जो टोकरो खणी आयो, पर युक्ति सां उन लॾुनि में हिकु हिकु चांदी जो रुपयो विझी आयो। 500 लॾूं ठाराया। संतनि अॻियां जीअं रखे जरवारनि जी इहा ॻाल्हि आहे। खोलायो त जीअं खोलायो संतनि आज्ञा कई, अबा हलायो। ओहो, त सेठ जंहिं भावना सां विझी आयो भई संतनि प्रसाद खणी थो वञा और लॾुनि जो घर मोकिले ॾींदा, त सुरी अची वेनती करणु लॻो, साईं साईं। पोइ उहा पंहिंजो ज़ाहिर पियो करे जेका कचाई हुयसि, साईं हिन लॾुनि में त रुपया पियल आहिनि।
साईं हे लॾूं घर मोकिलियो, चवनि बाबा हे प्रसाद हिते ई हलंदो। पोइ घर बि पंहिंजे हिसे सां वेंदो प्रसाद। चई साईं हिननि में रुपयो पियल आहे चांदी जो। चई बाबा जंहिंजो लॾूं तंहिंजो रुपयो, बसि उहो प्रसाद।